हिंगोल नेशनल पार्क बलोचिस्तान जी कुंड मलीर बीच ऐं उन खां सवाइ व्यू पॉइंट गोल्डन बीच जा जेके ख़ूबसूरत जेके नज़ारा आहिनि समुंड जा ख़ूबसूरत नज़ारा ऐं उते जो जेको साफ़ शफ़ाफ़ पाणी आहे समुंड जो बिलू पाणी ऐं उहो जेको बिलू पाणी आहे कॾहिं उहो पाणी साओ थी वञे थो ऐं कॾहिं वरी उनजो कलर गोल्डन थी वञे थो। इन जेके 3-4 जेके पॉइंटूं आहिनि इन जो असां तव्हांखे पहिरीं क़िस्त में शेयर कराए चुका आहियूं। अॼु असीं निकिता आहियूं नेशनल पार्क जेको हिंगोल नेशनल पार्क जे नाले सां मशहूरु आहे जेको बलोचिस्तान में आहे। उन में जेके जबल आहिनि उन जबलनि जो जेको नज़ारो आहे ऐं उन खां सवाइ उते प्रिंसिस होप या उमीदुनि जी राणी जो हिकिड़ो मुजस्सिमो आहे जेको फितरी तरह उहो ठही वियो आहे हवाउनि जे करे बरसातुनि जे करे ऐं हीउ इलाइक़ो समुंड में हुजण जे करे उते जेको हिकिड़ो ख़ूबसूरत मुजस्सिमो ठही वियो आहे। उन खां सवाइ इन जेके जबल आहिनि इन सॼी एरिया में उते जेके मिटीअ जा जबल चयो थो वञे उते उन जबलनि में मुख़्तलिफ़ हिकिड़ियूं शिकलियूं ठही वियूं आहिनि हिकिड़ा मुजस्सिमा ठही विया आहिनि जिन खे मुख़्तलिफ़ जेको आहे सो नालनि सां सॾियो थो वञे। हीअ असीं हींअर पहुता आहियूं हीअ उहा पॉइंट आहे जंहिंजी पाण ॻाल्हि पिया कयूं त हिते आहे प्रिंसिस होप। हीअ तव्हां ॾिसो प्रिंसिस होप उमीदुनि जी राणी। असीं हींअर उते पहुची चुका आहियूं। हीअ तव्हां ॾिसो था हीअ जेको मंज़रु आहे ॾाढो पुरकशिश दिलकशिश हिकिड़ो मंज़रु आहे जिते हिन जी जेका हीअ तव्हां मुजस्सिमो ॾिसी रहिया आहियो हिन में कंहिं बि कारीगर जो को कमाल न आहे। कंहिं माण्हू उनखे जेको आहे सो पंहिंजे हथनि सां घड़े ऐं जेको आहे सो कटे न ठाहियो आहे पर हीअ पंहिंजी कुदरती फितरी तरह हीअ हिकिड़ो हवाउनि जे करे बरसातुनि जे करे ऐं हीअ इलाइक़ो जॾहिं समुंड में हो चवनि था त उन दौरान बि समुंड जे पाणी जे करे हीअ जेको आहे सो मुजस्सिमो जेको आहे सो ठही वियो आहे। हीअ तव्हां ॾिसो 2004 खां अॻु हीअ मंज़रु माण्हुनि जी अखियुनि खां ओझल हुआ छो त हिते पहुचण लाइ के नओ रोड ऐं रस्ता कोन हुआ। पर उन खां पोइ हीअ तव्हां ॾिसो था जॾहिं रोड रस्ता ठहिया आहिनि त हर पॉइंट ते तव्हांखे सवें हज़ारे माण्हू मिलंदा गाॾियूं नज़र ईंदियूं माण्हू हिते घुमणु अचनि था तफ़रीह करणु अचनि था छो त माण्हुनि खे हाणे ख़बर पई आहे त हिन इलाइक़े में हेॾा सारा पुरकशिश हिकिड़ा मंज़र आहिनि। हाणे हीअ तव्हां ॾिसो पिया हीअ आहे हिंगलाज। असीं हिंगलाज जेको स्टॉप आहे उते पहुची चुका आहियूं। हाणे असां उहो क्रॉस कयो आहे हिंगलाज हिते हिंगलाज मंदरु आहे हिंगलाज माता आहे ऐं हिनखे नानी हिंगलाज नानी बि चवनि था। हीअ ॾाढो ख़ूबसूरत हिकिड़ो इलाइक़ो आहे। हिकिड़ो त हिन जो पासो आहे त उते हिकिड़ो मंदरु आहे जेको हिकिड़ो तारीख़ी वॾो मंदरु आहे पर उन खां सवाइ हीअ जेको मेन रोड खां वेंदे इहो जेको हिंगलाज मंदरु आहे उन तां हीअ जेका तव्हां नदी ॾिसो पिया इहो हिंगला नदी आहे हिनखे हिंगलाज नदी बि चइजे थो। उहा नदी हुई जेका असां क्रॉस करे जेको आहे सो आया आहियूं। हीअ जबल सो असीं ॻाल्हि पिया कयूं तव्हां सां त हिते हिकिड़ो मंदरु त आहे उनजी पंहिंजी हिकिड़ी ख़ूबसूरती आहे ऐं उते उहो मंदरु हिकिड़ी तारीख़ रखे थो पर उन सां गॾोगॾु हीअ जेके जबल आहिनि हीअ जबलनि जो हिकिड़ो अजीब नज़ारो आहे। तव्हां ॾिसो पंहिंजी अखियुनि सां हीअ कहिड़ा ख़ूबसूरत जबल आहिनि। हर जबल जी जेका टकरी आहे उते तव्हांखे अजीब ग़रीब हिकिड़ा मंज़र नज़र ईंदा। हीअ मंज़रु ॾिसो तव्हांखे कीअं पियो लॻे ख़ूबसूरत हिकिड़ो मंज़रु आहे ऐं उते हीअ मुजस्सिमा ठही विया आहिनि ऐं तव्हांखे वरी अजीब लॻंदो त के हिते वॾा के बंगला ठहियल आहिनि के वॾियूं के ॿियूं कुझु जायूं ठहियल आहिनि पर इहो कतई कोन्हे इहे जबल आहिनि ऐं इहे जबल जेके आहिनि उहे पंहिंजे फितरी तरह जेको आहे घड़िजी ऐं कटिजी इन शिकिल में अची विया आहिनि ऐं जेके जंहिं शिकिल में तव्हां ॾिसो पिया जेके जबल आहिनि इन्हनि खे बि समय बल्कि हज़ारे साल थी चुका आहिनि हीअ इन शिकिल में आहिनि। हीअ ख़ुदि जेको आहे हीअ नदी आहे उते हीअ जेको आहे सो पुल लॻल आहे ऐं हिनखे हिंगोल नदी पिया चवनि। हीअ पहाड़ हीअ जबल हीअ बलोचिस्तान जो उहो इलाइक़ो जिते जेको जबलनि जो इलाइक़ो आहे उहो तमामु वॾा जबल बलोचिस्तान में आहिनि पर हीअ जेका एरिया आहे हीअ जेको इलाइक़ो आहे
जेको तव्हां ईअं सम्झो त हीउ जेको ग्वादर रोड आहे, इहो रोड वठी जॾहिं तव्हां ग्वादर वञो था त इन सॼे रोड ते ख़ासि करे तव्हांखे त पोइ जबल मिलंदा, जबल सां गॾोगॾु तव्हांखे समुंड तव्हां सां गॾु हलंदो, सफ़र कंदो हलंदो। पर हीउ जेको साइड आहे जिते असीं हींअर पहुता आहियूं, इहो आहे असांजे हिंगोल जेको मंदरु आहे, उहा उनजी एरिया आहे। इहा बि मेन रोड खां पोइ तक़रीबन 15-16 किलोमीटर अंदरि आहे ऐं हीउ अजीब हिकिड़ो ग़रीब हिकिड़ो मंज़रु आहे ऐं हिन मंज़र मां लुत्फ़अंदोज़ थियणु ज़रूरी आहे। हाणे असीं हिते जेको आहे सो पहुता आहियूं, हिकिड़ो हीउ मंदरु आहे, रस्ते ते हिकिड़ो ॿियो मंदरु आहे, उन मंदर में आया आहियूं। हिते हिकिड़ी मूर्ति पई आहे, उन मूर्ति जे चवण जो इहो आहे त हीअ मूर्ति तमामु घणी पुराणी आहे ऐं इहा जॾहिं असां लधीसीं त इहा इन शिकिल में हुई। हाणे जॾहिं इहा बहितर शिकिल में ईंदी त पोइ असीं जेको आहे सो कंहिं मुनासिबु जॻह ते हिनखे रखंदासीं। इहो जेको रस्ते में जेको असांखे मंदरु मिलियो, असां उहो घुमी थोरो अॻिते आया आहियूं। हाणे हीअ जेका एरिया आहे, हीअ आहे हिंगलाज माता आहे ऐं हिनखे हिंगलाज मंदरु बि चवनि था। हीउ वॾो मंदरु जेको आहे उहो आहे जंहिंखे नानी माता बि चवनि था, नानी हिंगलाज नानी बि चवनि था, इहो आहे। हाणे हिते हिकिड़ो वॾो मंदरु आहे, वॾी जेका ख़ासि करे असां जेके हिंदू ॿाहिरि आहिनि उन्हनि जेका पूॼा जो हंधु आहे सॼे पाकिस्तान जे हवाले सां, न रुगो पाकिस्तान पर हिंदुस्तान ऐं ॿियनि मुल्कनि खां बि हिते माण्हू अचनि था। हीअ उतां हिकिड़ो मंदरु आहे, हीउ उतां जो जेको आहे सो हुयो सेवादारी, उहो असांखे ॿुधाए रहियो त हिन सॼे जी जेका तारीख़ आहे हीउ केतिरो पुराणो आहे। हुनजो चवणु हुओ, हुन असांखे हिकिड़ो किताबु बि ॾेखारियो, उन किताब में जेको आहे नंढो बुकलेट हो, हुन में लिखियलु हो त हीउ जेको मंदरु आहे या ही हिंगलाज माता जेका हीअ सॼी स्टोरी आहे, इन हिंगलाज माता खे या इन मंदर खे 32 लख साल थी चुका आहिनि, इहो हुनजो चवणु आहे। ऐं उहो जेको हुन किताबु असांखे ॾेखारियो बुकलेट, उहो हुन में बि लिखियलु हो। बहरहाल इहो त हिकिड़ो अलॻि बहस आहे त एतिरो अर्सो थियो आहे या न थियो आहे, पर हीउ तमामु पुराणो हिकिड़ो मंदरु आहे। ऐं हिन मंदर जे भरिसां जेके जबल आहिनि, जेके पहाड़ आहिनि, उहे बि ॾाढी इंतिहाई दिलकश आहिनि। हीउ तव्हां ॾिसो, हर जबल में हर पहाड़ में तव्हांखे मुख़्तलिफ़ उते माण्हुनि जूं शिकिलियूं नज़र ईंदियूं, बोता नज़र ईंदा, उते माण्हुनि जी शिकिल बि हूंदी, जानवरनि जूं शिकिलियूं बि ठहियलु हूंदियूं। ऐं हीउ जेको आहे सो हाणे हिन जो ईअं खणी चइजे त हिकिड़ो मेन गेट आहे, इहो मेन गेट क्रॉस कंदासीं। हिन खां अॻिते पोयां बि कुझु मंदर हुआ जेके जिन जी नाले असां तव्हांखे ॿुधायासीं, पर हीउ जेको रस्तो आहे इहो हाणे हिंगलाज माता जो जेको मंदरु आहे होॾां वञे पियो। हिन जे भरिसां चश्मा वहनि पिया, हिकिड़ो ज़बरदस्त शानदार नज़ारो आहे। ऐं असां अॻु में ज़िक्र करे चुका आहियूं त हीउ जेको इलाइक़ो आहे उनमें जंहिंमें पहाड़ आहिनि, जबल आहिनि, नदियूं आहिनि, समुंड आहे, हीउ सॼो नेशनल पार्क जेको आहे उहो हिकिड़ो ॾाढो घुमण वटि आहे। हीअ आहे मंदरु, हिकिड़ो गेट पाण क्रॉस करे आयासीं, उन खां पोइ हाणे हीअ वरी उनजो ॿियो गेट आहे। हीउ ॾिसो, हीउ सॼो मंदरु, हीउ सॼो इलाइक़ो हिकिड़ो जबल आहिनि, पहाड़ आहिनि, हीअ जेका हीअ पोयां जे बैक में तव्हां ॾिसो पहाड़ आहिनि, उन खां पोइ हीअ आहे, हीअ हिंगलाज माता जो मंदर जो हिकिड़ो हिसो आहे। ऐं हिते ॿाहिरि जेके यात्री जेके अचनि था, जेके पूॼा करणु अचनि था, उहे हिते अची वेंदा आहिनि, आराम कंदा आहिनि, सुकून वठंदा आहिनि। तेरा झंडा हिंगलाज रानी, झूले तेरा झंडा हिंगलाज रानी, तेरी जलती रहे जोत जग में लासानी, तेरी जलती रहे जोत जग में लासानी, झूले तेरा झंडा हिंगलाज रानी, झूले तेरा झंडा हिंगलाज रानी। पूजते रहे तेरी सेवा हम करें, तुझे पूजते रहे तेरी सेवा हम करें, तेरे चरणों में सदा सर झुकाते ही रहे, झूले तेरा झंडा हिंगलाज रानी, झूले तेरा झंडा हिंगलाज रानी।
हिंगलाज रानी माता भवानी बता कुछ तू ही बता, ऐ दर्द बता कुछ तू ही बता। अब तक ये मुअम्मा हल ना हुआ, हम में है दिले बेताब निहा, हम में है दिले बेताब निहा, या आप दिले बेताब हम ढूंढोगे अगर मुल्कों मुल्कों, मिलने के नहीं नायाब हम ढूंढोगे अगर मुल्कों मुल्कों। मैं हैरत तो हसरत का मारा, मैं हैरत तो हसरत का मारा, खामोश खड़ा हूँ साहिल पर, मैं हैरत तो हसरत का मारा, मैं